दहशतगर्दी जी अंतवारी अदालत जे जज शाहरुख अर्जुमन पीटीआई चेयरमैन खिलाफ पीटीवी ऐं पार्लियामेंट ते हमलनि एसएसपी असमतुल्ला जूनेदे ते तशद्दुद समेत 6 केसनि जी ॿुधणी कई। इमरान खान चौथों भेरो अदालत आरो पेश थियो। इमरान खान जे वकील बाबर रहमान दलील ॾींदे चयो त पुलिस मूजिबि पीटीआई अवामी तहरीक जे कारकुननि डंडनि सां हमलो कयो। छा डंडनि सां हमलो करणु दहशतगर्दी आहे? पुलिस पारां प्रोसिक्यूटर चौधरी शफ़क़ात केस मां दहशतगर्दी जा कलम कढण जी मुखालफ़त कंदे चयो त धरणो ताक़त ज़रिए चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण लाइ लॻायो वियो हो। बाबर रहमान चयो त केस में दहशतगर्दी जो को बि अंसर नाहे। जेकॾहिं को ॾोह थियो आहे त उहो दहशतगर्दी नाहे। प्रोसिक्यूटर इमरान खान खिलाफ़ एफआईआर जो मतन ऐं संदसि तक़रीरूं पढ़ी ॿुधायूं। प्रोसिक्यूटर जो चवणो त इमरान खान पंहिंजे कारकुननि खे चिड़ ॾियारण ऐं वज़ीर आज़म हाउस ते कब्ज़े करण जो चयो, जंहिं ते बाबर रहमान चयो त सिर्फ़ तक़रीरुनि ते दहशतगर्दी जो केस नथो ठाहे सघिजे। संदसि चवणो त पानामा केस जो फ़ैसिलो अचण बैदि हुकूमत 2000 केस दाख़िल करणु घुरे पई। प्रोसिक्यूटर इमरान खान ऐं आरिफ अलवी जी ॻाल्हि ॿोल जो रिकॉर्ड बि अदालत में पेश कयो, जंहिं ते बाबर रहमान अचरज जो इज़हार कंदे रिकॉर्ड घुरायो। बाबर रहमान अदालत खे अपील कई त केस दहशतगर्दी टोड़ अदालत बदिरां सेशन कोर्ट मुंतक़िल कयो वञे। अदालत ॿिन्ही वकीलनि जा दलील ॿुधण बैदि केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो थोरी देरि खां पोइ ॿुधाईंदे इमरान खान जी दरख़्वास्त रद्द करण जो फ़ैसिलो ॾिनो। अदालत इमरान खान जी कची ज़मानत में वाद कंदे खेसि ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 19 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी।